ये जेकर गोठ जे ॿाहिरां बीठा आहिनि न त उहो सिर्फ़ ऐं सिर्फ़ तव्हां जे करे, छो जो मां तव्हां वटि फ़ैसिलो मञी ऐं पोइ उतां उथियो। जेकॾहिं तव्हां सां मुंहिंजी इहा ज़बान थियल न हुजे हा न त मां इन्हनि कमीननि खे ॻोठ जे ॿाहिरां दाख़िल थियण जी इजाज़त हरगिज़ कोन ॾियां हा। मुराद, जेकॾहिं छोकिरियुनि जे हवाले असां न कंदासीं न त न ई उहे तव्हां वापसि मोटंदा ऐं न ई माठ करे वेहंदा। पोइ हिते जेको बि रत वहियो न ऐं हिते जेके बि माण्हू मुआ उहे सभु जा सभु मुंहिंजे खाते में लिखिया वेंदा। ऐं मां नथो चाहियां त मुंहिंजे करे एतिरो खून थियनि ऐं माण्हू मरनि। मां त हिते अमन जो अलम खणी पहुतो आहियां। मां त हिन धरतीअ खे जन्नत बणाइण जी कोशिशि कयां थो ऐं पोइ कीअं चाहींदुसि त तुंहिंजी ज़िद जे करे हीउ दोज़ख बणिजे। मालिक साईं रहम कंदो, इहा बला टरी वेंदी। जंहिंजो वक़्तु मुक़ररु थी ईंदो आहे न त मलकल मौत बि हुन जे दर तां नाहे वेंदो। हू बाज़ारो आहे, हू असांजे ऐब सवाब खे ॼाणे थो। हू इहो बि ॼाणे थो त असांजी नियत में को बि खोट कोन्हे को। असां ख़्वारी ऐं रुसवाई खां बचण जी कोशिशि पिया कयूं ऐं असां इहा ई मालिक में उमेद रखूं था तो असांजे ऐबनि खे ढकींदो। मुराद, जेको बि मसइलो थियो आहे न ठाहे छॾ। ॻाल्हि लिकाइण मां असांखे को बि फ़ाइदो पवण वारो न आहे, छो त हुन तरफ़ हिकु वॾो शैतान बीठल आहे। शैतान जंहिंजो पूरो पूरो ज़ोर आहे त हिते मुड़ुस मरनि, खून थियनि ऐं जेके बि हिते खून थींदा न मुराद, उन्हनि में घर तुंहिंजो ई बर्बाद थींदो, छो त कुझु मरी पवंदा ऐं बाक़ी जेके बचंदा त उन्हनि खे पुलिस गिरफ़्तार करे वठी वेंदी। वेरो तुंहिंजो ई वीरान थींदो मुराद। हाणे जेकॾहिं पंहिंजे ख़ानदान खे बर्बादी ऐं वेड़े खे वीरान थियण खां बचाइण चाहीं थो न त हाणे इहो होॾ छॾ ऐं जेका बि ॻाल्हि आहे मूंखे ॿुधाए। तो जेको बि ज़हर जो प्यालो पीतो आहे तूं मूं मथां भरोसो करे तूं मूंखे ॿुधाए सघे थो। ऐं जेकॾहिं का बदनामी जी ॻाल्हि आहे त इहो मंसूर ख़ान जो तोसां वाइदो आहे त मां उनखे पर्दनि पोयां लिखाईंदुसि, कॾहिं बि उनखे वाज़े कोन कंदुसि। माण्हू हर मुश्किलात खे मुंहुं ॾेई वेंदो आहे, भली केॾी बि तकलीफ़ छो न अचे, माण्हू उन वक़्त खे बि गुज़ारे वेंदो आहे। मां केरनि जे हर दोखे खे मुंहुं ॾियण जी सघ रखां थो, पर जॾहिं को पंहिंजो ई सीने में खंजर हणी वञे न त पोइ माण्हू मिटीअ वांगुरु भोर भोर थी किरी पवंदो आहे। मां धारियुनि जे दोखनि जी तव्हां वटि शिकायत त खणी थो अचां, पर जॾहिं पंहिंजो सोट पंहिंजे घर जी इज़त खे भॼाए खणी वञे त इहे ऐब मां कंहिंखे ॿुधाईंदो वतां। इन्हे पंहिंजी इज़त ऐं पंहिंजी बदनामीअ खां बचण लाइ मूं वटि सिर्फ़ 2 वाटूं बचियूं आहिनि। या त हथियार खणी उन्हनि सभिनी दुश्मननि खे ख़तम करे छॾिया, या त वरी पंहिंजो पाण खे गोली हणी मरी वञा। मुराद, तुंहिंजी इज़त त मुंहिंजी इज़त आहे। मां इहो ऐब ज़ाहिर कॾहिं बि कोन कंदुसि, मुंहिंजो इहो तोसां वाइदो आहे। मां पंहिंजी तरफ़ां पूरी कोशिशि कयां थो त उन्हनि खे वापसि कयां, पर तुंहिंजो दुश्मन ॾाढो छात्या आहे, कॾहिं बि मुड़दो कोन। माई वॾी जल्दी कर, घर में को हथियार पियल आहे त खणी ॾे। मुरादनि सां झगड़ो थी पियो आहे, मूंखे जल्द खां जल्द उते पहुचणो आहे। जेके बि हथियार हुया न सभु जा सभु खणी विया, बाक़ी हाणे 2 ई पई आहे, चई त खणी जाए।
दिल त चए थी डंडो खणी पहिरियां तोखे सींध वारो ॾियां पोइ दुश्मन सां विढ़ां। तव्हां सिर्फ़ घर जी औरतुनि खे ई डंडा हणी सघो था, बाक़ी ॿाहिरि जहिड़ो करण तव्हांजे वस जी ॻाल्हि कान्हे। इहा ख़बर तोखे शाम ते पइजी वेंदी त दुश्मननि जे घर में घिरी उन्हनि खे मरणी करे ककर जी ज़ाल वठी ईंदासूं। हू छोकिरी त तव्हांजे हवाले कॾहिं बि कोन कंदा, बाक़ी हा पोतियूं पाराए तव्हांखे ज़रूरु हेॾे मोकिलींदा। बच कर ने पागीरा ने बच कर, तू अॻे ई मुंहिंजो घणो अंतर सारियो आहे। जेकॾहिं मां होश मां निकिरी वियुसि न त मुठी भनी विझंदो साईं। तूं मूंखे छॾ मुआ शिरड़ी, होॾे वञी दुश्मननि खे मुंहुं ॾे। वञा थो छोकिरी खे वॾी पोइ थींदासूं। मंसूर खान, हाणे ईअं न चइजां त मुराद वारनि छोकिरी ॾियण खां इनकार करे छॾियो आहे। नाराज़ आहे न, मुराद इहो इनकार न आहे कयो। जेकॾहिं इनकार न कयो अथई त हू हिते बीठो छो आहे? ॾिसो न, बीठो आहे अञा। जॾहिं त मुराद खे घर वञी मुंहिंजी ज़ाल खे वठी अचणु खपंदो, हिते बीठो छो आहे? राज़ा न, मुराद कुझु मोहलत घुरी आहे। अरे पापा, मां त तव्हांखे पहिरियों ई चयो हो त ही ॿई धुरियूं पाण में साटड़िया गाटड़िया अथव। ही कुझु न कंदा, ही सिर्फ़ तव्हां सां हिते टोपी ड्रामो करे तव्हांखे हथे ख़ाली वापसि मोकिले छॾींदा। रवानो तॾहिं थींदासीं जॾहिं असां वञूं न। असां छोकिरी वठी पोइ वेंदासीं, या त हितां मुराद जो लाश खणी वेंदासीं, या असांजा लाश रवाना थींदा। राज़न कुझु सम्झण जी कोशिश कर। असां सभु कुझु सम्झी चुका आहियूं मंसूर खान, असांखे वधीक सम्झाइण जी कोशिश न कर। जेकॾहिं मुराद जे साम्हूं तव्हांजी हिक बि नथी हले त पोइ तव्हां विच मां निकिरी वञो। मुराद ॼाणे, असां ॼाणियूं। ठीकु आहे, मां विच मां निकिरी वञां थो। हू बीठा अथव साम्हूं, वञी गोलियूं हलायो। जेकॾहिं तव्हां गोलियूं हलाईंदव छा था सम्झो त हू तव्हांजे मथां गुल छॾींदा? जेकॾहिं उन्हनि जा मुड़ुस मरंदा त मुड़ुस तव्हांजा बि मरंदा। ककर माण्हू असांजा जेतिरा बि मरंदा, ॿिया घुराए वठंदासीं। मुड़ुसनि जी खोट असां वटि